हे ॾिसो था टिकड़ी सॼी एयरपोर्ट थी वई आहे, हाणे रुगो गॾा गाॾे लहण जी देरि आहे। एयरपोर्ट ते गॾा गाॾी न लहंदो, जहाज़ लहंदो। जहाज़ कीअं माना? अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कुछ ॾींहं अॻु रईस बसर खान सां हिकिड़े सहाफ़ीअ पारां पुछियल सवाल जे जवाब में जेका क्लिप वायरल थी हुई उन जी ॿी कड़ी अॼु असां तव्हांजे साम्हूं पेश कयूं पिया। अॼु मूंसां गॾु साॻियो ई रईस बसर खान मौजूदु आहे, जंहिंजो जुमिलो मुंहिंजे ख़्याल में झलदब खां पोइ जेको जुमिलो मशहूरु थियो आहे, जेको डायलॉग मशहूरु थियो आहे ऐं वायरल थियो आहे, तमामु घणो ट्रेंडिंग ते आहे, उहो आहे कीअं माना। त उहो रईस बसर खान अॼु असां सां गॾु आहे। इन्हनि खां पुछंदासीं त साईं जेको सहाफ़ी उन ॾींहुं तव्हां खां सवाल कयो हुयो त तव्हां केतिरियूं गाॾियूं काफ़िले में खणी वेंदव, तव्हां चयो त 4, 5, 600 गाॾियूं जो काफ़िलो हूंदो। उन खां पोइ हुन पुछियो तव्हां खां त बोर्ड मुतासिरनि जे लाइ तव्हां बोर्ड जे दौरान केतिरियूं गाॾियूं ॾिनियूं, जेते तव्हां चयो त गाॾियूं कीअं माना, त इन में तव्हां छो मुंझी पियो आहे? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण, सहाफ़ी जो जेको सुवाल हुयो उहो हिकिड़ो सुवाल हुयो जेको सहाफ़ी कीअं माना? सही, सहाफ़ी जेको रिपोर्टर हुयो कंहिं चैनल जो या वेब चैनल जो, उन तव्हां खां इहो सवाल पुछियो त बोर्ड जे दौरान तव्हां केतिरियूं गाॾियूं ॾिनियूं बोर्ड मुतासिर? यार ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, जेको बोर्ड मुतासिर लाइ हुन हिकिड़ी ॻाल्हि कई, जेको आहे सो माना जेकी बोर्ड मुतासिर कीअं माना? साईं, बोर्ड जेका आई हुई 2022 में, जेका बोर्ड आई, माण्हू बेघर थिया हुआ, त तव्हां पंहिंजे इलाइक़े में उन्हनि माण्हुनि खे कढण जे लाइ केतिरियूं गाॾियूं ॾिनियूं? अच्छा, हिकिड़ो सहाफ़ी जो जेको सुवालु आहे उहो सुवालु हिकिड़ो पंहिंजी जाइ ते, ॼणो त हिन सुवाल जी का मान्या कोन्हे का। हाणे ॾिसो त हिकिड़ो जेके बोर्ड मुतासिर आहिनि, हाणे उन्हनि खे गाॾियूं छा बोर्ड उन में पाणी में कीअं गाॾियूं हलाईंदा? हाणे उन्हनि खे त ॾीबो ज़ाहिर आहे, गॾा खे घोड़ा ॾीबा त पाणीअ में जीअं हलनि न, माना बोर्ड मुतासिर कीअं माना? साईं, बोर्ड मुतासिर जेके थिया, भला मुंहिंजो सुवाल तव्हां खां इहो आहे त बोर्ड जे दौरान तव्हां बोर्ड मुतासिरनि में केतिरा जेको आहे सो राशन जा पैकेट विरहाया या केतिरा उन्हनि खे टेंट ॾिना, उहे केतिरा ॾिना, इहो यादि अथव? पंहिंजो बोर्ड मुतासिरनि खे जेके टेंट कीअं माना? साईं, टेंट जेके हूंदा आहिनि, इहे जेको खेमा जेके सिंधीअ में चइबो आहे, खेमा जे हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, बोर्ड मुतासिरनि खे हाणे सीअ में असां खेमा ॾींदासीं त पोइ असांखे वरी कीअं असांखे जेके आहे सो इलेक्शन में असांखे वोट कीअं ॾींदा? हाणे ॾिसो, असांजी उमेर न रही आहे उहा, त असां हाणे हे जेके बंगला आहिनि, हे गाॾियूं आहिनि, हे सभु हिते रहिजी वेंदा। माना असां ॼणो त हिन दुनिया में मरी वेंदासीं, छा इहे क़बर में खणी वेंदासीं? क़बर कीअं माना? क़बर जी माना साईं, हाणे क़बर में वञी करे पोइ ई ख़बर पवंदी त उहा कीअं हूंदी आहे हुनजी माना। पर साईं, तव्हां इहो ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु उन खां पहिरियां तव्हांजी हिकिड़ी ॿी क्लिप बि तमामु घणी वायरल थी हुई, उहो वायरल बि तव्हां अॼुकल्ह ॾाढा आहियो। साईं, हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, जहान लॻो पियो आहे, सॼो टेंशन में लॻो पियो आहे, सॼी दुनिया हिकिड़ी टेंशन में आहे, मतिलबु माण्हू परेशान हुया घणा। सही, सॼा माण्हू परेशान लॻा पिया आहिनि। हाणे ॾिसो, हिकिड़ी माण्हूअ खे हे छा छो करे कीअं भाई हेॾे तक सहाफ़ी त थी विया चरबट, रिकॉर्डिंग करे थो त नासनि में माइको विझंदे छा करिया थी विया। त हाणे माण्हू हिकिड़ो सम्झो वायरल थी थो वञे त उनखे माण्हू वठी करे वावेला कनि था, त तव्हां हिकिड़ी मश्करी आहे, ॼणो त मज़ाक में ॻाल्हि खे खणो। उहो तव्हां कीअं महसूसु कयो? तव्हां टॉप ट्रेंड ते वञो पिया, टॉप ट्रेंड सम्झो था? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, टॉप ट्रेंड कीअं माना? माना साईं, पॉपुलर नाव तव्हां हुयो फेसबुक ते, जेको बि लिखे पियो तव्हांजो नालो, त तव्हां पॉपुलर नाव लिखिजी पियो, पॉपुलर नाव सम्झो था? पॉपुलर, हा, इहो जेको पॉपुलर नाव माना कीअं माना? साईं, माना मशहूरु थी वियो तव्हां वधीक। उन खां पहिरियां तव्हांजी हिकिड़ी ॿी क्लिप आई जंहिंमें तव्हां चओ पिया, जीए भुट्टो अबा मानी लॻायो मानी। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, माण्हू जेके आहिनि सोच उहा, हाणे असली ॻाल्हि सॼी जेकी मां ॻाल्हाई मश्करी त असां बि कंदाऊं, पर तव्हां असांखो ज़ोरो सॼा सहाफ़ी। हाणे मसइलो इहो आहे जो हाणे सही हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त हाणे मूंखे सही तव्हां खीसा बि मुंहं जा फाड़ियो, अरे से माइक वात में भी भेदे भी जो आता न सही वो कैमरा में इशारो तो करे ना। हां भी हुई को। अरे यार तो डिस्टर्ब न करना मुझे कैमरा में। हां हां सही ता खीसा भी महजा पटियो सही असा के चाकरी रो कराए मथो असा जो ये
सफ़ा ईअं विञाए छॾियो अथव इहो कंहिंखे चयो त बाबा मानी हलायो मानी उहो त हाणे हिकिड़ो जलसो हो जलसे में असां जेको आहे सो माण्हुनि खे चयो। बिरयानीअ जूं तक़रीबन केतिरियूं देगियूं तव्हां विराईंदा आहियो जलसे में? ऐं बिरयानी जूं देगियूं तक़रीबन मां त 3 4 5 600 खनि हूंदियूं आहिनि। हे छा थो करे साईं माइक में जीअं आवाज़ सही आहे माइक कीअं माना साईं माइक हे माइक आहे न जंहिंमें आवाज़ वेंदो हा, आहे लोगो आहे चैनल जो असांजो। अच्छा लोगो हा लोगो माइक लोगो मां कीअं माना लोगो आहे साईं लोगो आहे चैनल जो लोगो ठीकु आहे चुगली न्यूज़ जा असां रिपोर्टर आहियूं रिपोर्टर त सम्झो था न हा रिपोर्टर सही असांजा जेके अॻे हूंदा हुआ दौर में रिपोर्टर अहिड़ा भला हाणे माना रिपोर्टर कीअं माना धूड़ पई आहे असांजे मुंहं में साईं तव्हां कुझु ॾींहं अॻु ख़बर पई तव्हां कुझु फोरू पकड़िया अलाए केरु पोइ वरी माफ़ियूं तलाफ़ियूं शुरू थियूं ॻाल्हि ॿुधो त हिकिड़ा माण्हू हुया असां पकड़ियासीं हाणे वावेला थी वियो त साईं इहे ग़लति पकड़ियो त उन में खणी असां उन खां माज़रत कईसीं पंहिंजे पाड़े जा माण्हू हुआ हाणे साईं ॻाल्हि इहा आहे असांजो ॾिसो था त मथो हणाए हणाए हे ॾिसो था टिकणी सॼी एयरपोर्ट थी वई आहे हाणे रुॻो गॾा गाॾे लहण जी देरि आहे एयरपोर्ट ते गॾा गाॾो न लहंदा जहाज़ लहंदो जहाज़ कीअं माना जहाज़ एतिरो बि असां चढ़िया न आहियूं कीअं माना छोरा पासे नारो हणियो नाराए भुटो हाणे छोरा बिरयानी लॻायो जी नाज़रीन तव्हां रईस बसर खान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि खे मुंझाइण जी कोशिशि कई वई आहे ऐं जीअं हाणे कैमरामैन मूंखे मुंझाए पियो त मुंहिंजी माइक घड़ी घड़ी हुननि जे वात ॾांहुं हली पई वञे ईअं ई हिननि खे असल में मुंझायो वेंदो आहे न त रईस बसर खान जेको आहे तमामु सुलझियल सियासतदान आहे तमामु सीनियर सियासतदान आहे सीनियर अॻवान आहे सो इन जी जेका वीडियो वायरल थी हुई तमामु घणी क्लिप वायरल थी असांखे यकीन आहे त हीअ वीडियो क्लिप बि तमामु घणी वायरल थींदी कैमरामैन जुड़तू सां गॾु चुगली न्यूज़ उन में वधीक हे कीअं माना माइक कीअं माना छा थो करे कीअं माना ईअं चओ लॻी पई आहे हाणे हुन में तव्हां जेके आहिनि सो माइक मां हेॾे ॾिसां हेॾे हली थी वञे खाई बिरयानी छा थो करे इहो भाई माइक आहे हली थी वञे माइक कीअं माना कीअं माना सही स्थिति पई आहे या कीअं माना जॾहिं तूं त बिरयानी चए त माना हे छा थो करे साईं माइक आहे माइक कीअं माना माइक हीअ आहे न साईं हे इहो माइक